शादी थींदी आ, बिरादर काविड़ियल हूंदी आ, तो उन्हनि खे माण्हू परचाईंदा आहे, परचाईंदा है। अदा ख़ुशी जो मौक़ो आ, सब मिट माइट गॾु हुजनि, रुठलनि खे परचाईंदा है। अजीब सोच आ, दुनिया जे माण्हू रुठल हुजनि, उन्हनि खे परचाए पंहिंजे काज में शरीक कंदा आहिनि, ऐं गैर शरई गुनाह वारो तरीक़ो इख्तियार करे राज़ी थियल रब खे रंजाईंदा आहिनि, मदीने वारे मीर खे रुसाईंदा आहिनि। मूंखे जवाब ॾियो, बिरादर सजी राज़ी कई पर मदीने वारो साईं नाराज़ कई, इहा शादी आहे, इहा ख़ुशी आहे? जवाब ॾियो। हाँ, अल्लाह नाराज़ हुजे, अल्लाह जो हबीब नाराज़ हुजे, दुनिया वारा राज़ी थी पिया त छा थी? पर जेकॾहिं दुनिया वारा रुसी वञनि, रब राज़ी आहे। दुनिया वारा नाराज़ थी वञनि, अल्लाह राज़ी आहे। हकीकत में शादी इहा आहे, हकीकत में ख़ुशी इहा आहे।